असांजा MLA MP या जिन्हनि जी मदद कईसे उन्हनि सां छा ॾिनो आहे, उन्हनि सां कहिड़ो रवैये सां हलिया आहिनि, हाणे फ़ैसिला कहिड़ा करणा पवंदा। सिर्फ़ु घुराइण जो मक़सदु चङे मुड़ुस वटि कंहिं बि भोतार वटि कंहिं बि वॾेरे वटि असांखे हेठि विहारियो वेंदो कुर्बिन कासबिन ऐं नीच माण्हुनि वांगुरु। सो मां इहो साईं खे क्रेडिट ॾियां थो। सभी कोशिश कंदा रहिया त कंहिं तरीक़े सां असां मलिक बिरादरी हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजूं ऐं मुख़्तलिफ़ माना वक़्तनि ते इहे शइ इतिहाद बि जुड़िया, इतिहाद में माण्हू सुठी ॻाल्हि आहे। मुतफ़िक़ थी फ़ैसिलो कयो, जिते बि ॾिसो पंहिंजा जाते हक़ूक़ महफ़ूज़ हुजनि। हर माण्हू अॼुकल्ह पंहिंजे कमनि जे पोयां भॼे थो, पंहिंजी तरक़ी जे लाइ भॼे थो। पैक करण जी ज़रूरत आहे लाड़ी खान खे, जेकी बि बिरादरी आहे। जीअं अॼु के पाण में मलिक बिरादरी के गॾु करण लाइ हिकु थियणो पवंदो, छो जो तव्हां ख़बर आहे त पूरे इलाइक़े में हर क़ौम ॿधी करे पर मलिक बिरादरी अञा ताईं ॿधी न करे सघी आहे।